अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे सीज़न 2 जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं बि असांजे चैनल ते न त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि अहिड़ा नवां अपडेट ॾिसंदा रहो। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करियूं, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि त तकरार ड्रामो सीज़न 2 ईंदो या न। तो हाली तकरार ड्रामो सीज़न 2 हाली कोन ईंदो ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 हाणे अचण वारी आहे। हाणे उन में 2-3 ॾींहं लॻंदा। तो उन जी शूटिंग इंशाल्लाह अॼु शुरू थी आहे, उहो 2-3 ॾींहनि में अपलोड कयो वेंदो। अगर दोस्तों तव्हांखे तकरार ड्रामे जे सीज़न 2 खपे त हिन वीडियो में कमेंट कयो, खोड़ सारा कमेंट कयो। जीअं अदाकार ऐं डायरेक्टर ॾिसनि त तकरार ड्रामे जे सीज़न 2 जी घणी खां घणी घुर आहे। पोइ हू अदाकार ऐं डायरेक्टर इहे कमेंटूं ॾिसी पोइ तकरार ड्रामो सीज़न 2 ठाहींदा न साईं, ऐं जंहिंमें तव्हांखे खोड़ सारो मज़ो बि ईंदो ऐं तव्हांखे ड्रामो ज़बरदस्त लॻंदो। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे